मां तुंहिंजा हाणे ई कन थी खणाए छॾे। मां पंहिंजी धीअ पारस जो सॻो कॾहिं बि कासिम खे न ॾींदसि, मथां तूं वञी जाबर सां हा करे अचे। मां चरी थी वई छा? ही तूं छा थी चवीं? अमा जेकॾहिं पारस जो संग सोटनि खे न ॾींदासीं त पोइ छा मां पंहिंजी भेण खे वञी धारियुनि में उछलाईंदुसि? मां धारियुनि सां त मिटरी कंदसि, पर मां पारस खे उन माई सभई जी नौकराणी करे कोन रखंदसि। मलूका असांजी धीउ उते पढ़णजी वेंदी, नौकराणी कान थींदी। तूं त हाणे चुप करे वे। जॾहिं तोखे ख़बर आहे तुंहिंजी घर में हलंदी बि कोन्हे त पोइ छो थो विच में पुटको करे? बेली मूंखे ख़बर आहे त हिन घर में मुंहिंजी का बि कान थी हले, पर नियाणी लाइ ग़लति न सोच। तूं त सभाई जे साल जे करे ईअं पई थी करे। अदा अमा ऐं भाॼाई सभाई पाण में ठहनि ई कोन त उते अधी जो रिश्तो करण हे काथे ॾींदी? अदा जॾहिं जा मींहुं तॾहिं जा पाणी। जेकॾहिं सौट जाबिर सां गॾु रिश्तो घुरण जी कोशिश कई न त पोइ सॼो घर पाण में वेही करे सलाह कंदासीं तुरनि सां रिश्तो कयूं या न कयूं। अदा मां अञा 4-5 साल शादी कान कंदी सां। तू पहिरियां ई घर में लुड़ कयूं वेठो आई मुंहिंजे रिश्ते जो। उहो त रब थो ॼाणे त मुंहिंजे नसीब में छा लिखियल आहे। अम्मा तुंहिंजी क़िस्मत जो फ़ैसिलो ए माणे कंदी, हिन खे त रब जी ज़ात ते कोई यकीन ई कोन्हे। न मूंखे त यकीन ई कोन्हे, बाक़ी तूं त सजदे मां सुर ई कोन थो खणे पियो। ओहियो अथई 4 घड़ियूं घर में था वेहूं न, तव्हां ॿिन्ही जो पिटको त जान ई कोन थो छॾे। मूं चयो त घड़ी खनि सुकून सां वेहूं, पर तव्हां ॿई असांखे सुकून कान ॾियो न। मस्ती ॾिसे सुकून करण ॾियो न। ओयो अम्मा, अदा सिक्कू कावड़जी वियो, हाणे थी वई आहे ख़ुशि? इन छोकिरे जी त नक ते सदाई कावड़ बीठी हूंदी आहे। हक़ सच चओ त ॾे तो पेरनि ते ज़ोर। ऐं साईं वॾे खे हिकु माण्हूअ जे पाछे मां 2 माण्हुनि जा पाछा नज़र ईंदा हुया। मूंखे ख़बर आहे त सावल मुंहिंजे ऐं जाबिर जे बारे में पुट तोखे पूरी हक़ीक़त ॿुधाए छॾींदी, पर मां बि हसीना बेगम आहियां। हसीना बेगम अहिड़ो त गुमराह कंदसि जो तुंहिंजो दिमाग़ सोचण खां ई जवाबु ॾेई वेंदो। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।